खत्म नबूवत कॉन्फ्रेंस में जमा थिया आहियूं। खत्म नबूवत जी इस्लाम में छा हैसियत आ, छा मकाम आ, खत्म नबूवत जो इस्लाम में कहिड़ो दर्जो आ। इन सिलसिले में मां अव्हां जी ख़िदमत में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है, अल्लाह ताला मुखे सही सच अव्हां जी ख़िदमत में पेश करण जी, अव्हां खे समझण जी, पो मुखे ऐं अव्हां खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जहिड़ी आमीन आहे अमल भी तेड़ो ही थींदो। तबलीगी जमात वारा वया दोस्त हिकड़ी जाइ ते बयान खां पो इरादो लिखराईंदा आहिनि न, तकाज़ो थींदो आहे बाबा साल जो तकाज़ो, 4 महीननि जो तकाज़ो, इरादो हणदे हणदे हिकड़ो हमरा को मां जड़ो सफ़ा निठर कदे जमात में वयो ही न हुयो। जमात वारन चयो यार इन खे कढणो आ जमात में। हाणे 2-3 ॼणा उन जे चौधारी विहारे छड्यऊं त जमल तकाज़ो शुरू थे त पोइ इन खे ज़ोर बोर ॾेई मिड़े उथारजोस। ये तबलीगी जमात वारा भी वॾा सियासतदान अथव, ईअं न समझो इन्हनि खे, मता समझो ईअं फ़कीर आहिनि, इन्हनि खे कुछ ख़बर कोन्हे। वॾो इहो ॼाणींदा अथव, माण्हुनि खे कढण जो तरीक़ो इन्हनि खे ईंदो अथव। आख़िर तकाज़ो शुरू थियो, हमरा जेको वेठो हो बयान में त वेठो, हुन खे घेरे वरतऊं, तकाज़ा शुरू थिया, पोइ हणंदे हणंदे ज़ोर हणंदे हणंदे आख़िर चई हे छॾनी कोन था, कावड़ में उथी बिचो चई लिखो हिकड़ो साल। तकाज़े लिखण खां पोइ जमात वारो जेको लिखंदो आहे उहो चवंदो आहे बाद दुआ कयो अल्लाह ताला कबूल फरमाए, आसान फरमाए। जॾहिं हुन चयो त बाबा दुआ कयो अल्लाह ताला कबूल फरमाए, आसान फरमाए, त मजमे चयो आमीन। हुन रड़ करे चयो न आमीन न आमीन। दोस्तन पुछंसि पिटिया तो न आमीन छो कई? चई चरिया थिया छा आमीन कयां त कबूल पेजी वञा, साल खां माईअ खां परे हुजां। तो तहां भी आमीन एड़ी कई आ। अल्लाह ताला तहां असां खे सच ॿुधण जी, समझण जी, पो उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं तकरीर न कंदो आहियां, तकरार कंदो आहियां। तकरार मदरसे जा तालिब समझंदा आहिनि त कुछ ॿुधायो कुछ ॿुधो, तंहिंजे करे कुछ मां तहां खां ॿुधंदुसि, कुछ मां पाण ॿुधाईंदुसि। तहां ॿुधाईंदव या न ॿुधाईंदव? जहिड़ी आमीन ही तेड़ो ॿुधाईंदव, मुजाहिदन वांगुरु ॿुधाईंदव। दारुल उलूम देवबंद जा मुहद्दिस शेखुल हदीस हजरत मौलाना सैयद अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह हिन वक्त पूरी दुनिया में मसलक देवबंद सां वाबस्ता जेके भी मस्जिदियूं ऐं मदरसा आहिनि ऐं उन में पढ़ाइण वारा जेके भी आलिम सगोरा आहिनि, बिल वास्ता या बिला वास्ता तौर ते उहे हजरत अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द आहिनि। उन्हनि फरमायो त जेके माण्हू खत्म नबूवत जो कम कनि था ऐं जेके माण्हू दीन जे ॿियनि शोबनि में कम कनि था, उन्हनि में छा फ़र्क़ु आहे? तव्हां हिते कंहिंजे लाइ आया आहियो? ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। कंहिंजे लाइ? ज़ोर सां ॻाल्हायो, लॼ थिए थी छा? ज़ोर सां मुजाहिदन वांगुरु जेके ख़त्म नबूवत खां आया आहिनि उहे ॻाल्हाइनि। कंहिं खां आया आहियो? ख़त्म नबूवत खां। हाणे तव्हांखे मां इहो सम्झाइणु चाहियां थो त तव्हांजो हिते अचणु केॾो वॾो अमल आहे, तव्हांजो हिते वेहणु केॾो वॾो अमल आहे, तव्हांजो उलमा जा बयानात ॿुधणु केॾो वॾो अमल आहे।
फरमायो त जेके दीन जे ॿियनि शोबनि में कमु करे रहिया आहिनि, हाणे दीन जा ॿिया शोबा छा? तबलीग दीन जो शोबो आहे, सियासत दीन जो शोबो आहे, ठीकु आहे, खानकाही निज़ाम दीन जो शोबो आहे, मदरसा दीन जो शोबो आहिनि, जिहाद दीन जो शोबो आहे। इहे जेके बि महिनतूं आहिनि, फरमायो त इहे जेके बि महिनतूं करण वारा आहिनि, इन्हनि जी मिसाल ईअं है ॼण इहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमलनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। नबी साईं जे ॻाल्हायो अमलनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। ऐं जेके ख़त्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जो कमु करे रहिया आहिनि, उहे नबी साईं जी ज़ात जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। कीअं? ख़त्मे नबूवत में नबी साईं जी ज़ात आहे, निमाज़ नबी साईं जी ज़ात न है, जिहाद नबी साईं जी ज़ात न है, तबलीग नबी साईं जी ज़ात न है, तदरीस नबी साईं जी ज़ात न है, मदरसो नबी साईं जी ज़ात न है, खानकाही निज़ाम नबी साईं जी ज़ात न है। ये नबी साईं जा अमल आहिनि। नबी साईं रुकू सजदे वारो अमल करे उन जो नालो रखियो निमाज़। नबी साईं सहरी खाई इफ्तारी ताईं बुख ते रही करे उन जो नालो रखियो रोज़ो। नबी साईं तलवार खणी मैदान में निकता उन जो नालो रखियो जिहाद। नबी साईं काफरन जे दर दर ते वया ऐं उन्हनि खे कलमे जी दावत ॾिनो, इन जो नालो रखियो तबलीग। नबी साईं काफरन सां मुआहिदा कया ऐं मदीने जी इस्लामी सल्तनत कायम कई, इन जो नालो रखियो सियासत। ये सब गरजी ॻाल्हायो नबी साईं जा छा आहिनि? गरजी ॻाल्हायो अमल आहिनि। हाणे जॾहिं असांजा उलमा सियासत जे मैदान में इस्लाम जे दिफ़ा जे लाइ, इस्लाम जी बका जे लाइ, इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ कम कनि था, असेंबलियुनि में पहुचनि था, उहे नबी साईं जे अमल सियासत जो तहफ़्फ़ुज़ करे रहिया आहिनि। ऐं जेके उलमा मदारिस हलाए रहिया आहिनि, उहे पैगंबर जे अमल, सुफ़ा वारे अमल, मदरसे जो तहफ़्फ़ुज़ करे रहिया आहिनि। जेके मुसलमान निमाज़ूं पढ़ी रहिया आहिनि, उहे पैगंबर जे अमल निमाज़ जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। जेके मुसलमान जिहाद करे रहिया आहिनि, उहे पैगंबर जे अमल जिहाद जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। जेके बुजुर्ग खानकाहुनि में वेही करे अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं लॻाए रहिया आहिनि, उहे पैगंबर जे अमल ज़िक्र जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। पर तमाम खुश नसीब आयो जेके मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त जी फ़िक्र खणी करे हिते वेठा आहियो ऐं तव्हां नबी जी ज़ात जी हिफ़ाज़त करे रहिया आहियो। ज़ात पहिरें थींदी आहे या अमल पहिरें थींदो आहे? एतिरी त सम्झ आहे तव्हांखे न? ज़ात पहिरें ऐं अमल पोइ थींदो आहे। मुंहिंजो वजूद आहे त मुंहिंजो ॻाल्हाइण बि आहे, मुंहिंजो बीहण बि आहे, मुंहिंजो ॿुधण बि आहे, पर जे मुंहिंजो वजूद न आहे त सभु ख़तम आहे। पूरे दीन जी हिफ़ाज़त करणु, नबी साईं जे अमलनि जी हिफ़ाज़त करणु ऐं ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त करणु, नबी साईं जी ज़ात जी हिफ़ाज़त करणु। तव्हां ख़ुशि नसीब इंसान आहियो जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी हिफ़ाज़त जे लाइ जामे मस्जिद पनवा अकिल में वेठा आहियो। शुक्र खणी करे चओ अल्हम्दुलिल्लाह। ॿी ॻाल्हि ॿुधो, ख़त्मे नबूवत ऐं इस्लाम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, तवज्जो सां ॿुधो, इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ मदीना मुनव्वरा जे 10 सालनि में 27 जिहाद कया। घणा जिहाद कया? तव्हां खां चवरायां इन जे करे थो ताकि तव्हांखे यादि रहे। जेकी ॻाल्हि ज़ुबान सां
कन मां ॿुधल ॻाल्हि विसरी वेंदी आहे, ज़ुबान सां चयल घटि विसरदी आहे। तंहिंजे करे तव्हां बि ॻाल्हायो। घणा दफ़ा नबी साईं जिहाद कयो? घणनि सालनि में? 10 सालनि में जिहाद फरमायाऊं 27 दफ़ा। इहो जिहाद जो मक़सद छा हुयो? इस्लाम जी सरबुलंदी, इस्लाम जी बका, इस्लाम जो तहफ़ुज़। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसैलमा कज़्ज़ाब जे ख़िलाफ़ जिहाद कयो। हाणे इस्लाम जे तहफ़ुज़ जे लाइ, इस्लाम जी बका जे लाइ, इस्लाम जी सलामतीअ जे लाइ पैगंबर साईं जी कमान में जेके 27 दफ़ा जंगियूं थियूं, उन्हनि जंगियुनि में शहीद थियण वारा सहाबी 360 या 260, इन खां मथे न आहे, 2.5-300। ऐं ख़त्मे नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ जेको पहिरियों जिहाद थियो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त में, उन जिहाद में 1200 सहाबा शहीद थिया। घणा? 1200 सहाबा ख़त्मे नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ ऐं इस्लाम जे तहफ़ुज़ जे लाइ 2.5-300 सहाबा शहीद थिया। कुर्बानी वधीक इस्लाम लाइ ॾिनो या ख़त्मे नबूवत लाइ ॾिनो? ऐं कुर्बानी हमेशह वॾी उते ॾिबी आहे जेकी जेतिरी वॾी क़ीमती शइ हुजे। ईअं आहे या न आहे? क़ीमती शइ, माल, जान, इज़त, इन्हनि मां सभ खां घटि क़ीमत वारी माल आहे। जान जे लाइ इंसान माल ॾेई छॾींदो, पर माल लाइ जान को बख़ील कंजूस शूम हुजे त ॾेई वञे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी माल जे लाइ जान को कोन ॾींदो। ठीकु आहे न? जान आहे त वरी माल अची वेंदो, पर जान माल खां क़ीमती पर इज़त खां घटि। गैरतमंद इंसान पंहिंजी इज़त जे लाइ जान ॾेई छॾींदो। ईअं आहे या न आहे? मालूम थियो त इज़त मथे। जेका शइ क़ीमती हूंदी उन जे लाइ कुर्बानी बि वॾी हूंदी। इन शइ मां मालूम थियो त पैगंबर साईं जी क़यादत में 27 जंगुनि में इस्लाम जी हिफ़ाज़त जे लाइ त 300 सहाबी शहीद थियनि था, पर ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ 1200 सहाबी शहीद थी करे तव्हां असांखे पैगाम ॾेई वञनि था त यादि रखो, इस्लाम जी बुनियाद बि ख़त्मे नबूवत अथव। जे ख़त्मे नबूवत महफ़ूज़ आहे त इस्लाम बि महफ़ूज़ आहे, जे ख़त्मे नबूवत महफ़ूज़ न आहे त इस्लाम महफ़ूज़ न आहे। कादियानियुनि जो नालो ॿुधो अथव? ॾिठो त कोन अथव? अलाह ॾेखारे बि न तव्हांखे। सूअर खे ॾिसी छा कबो? का ॾिसण वारी शइ त आहे कोन न। अहिड़ा सूअर जेके शक्लुनि में इंसान, अहिड़ा सूअर जेके शक्लुनि में इंसान पर अंदर में सूअर खां बि पलीत। उन जो नालो आहे कादियानी। इन्हनि खे चुरको खयो, अमेरिका जे गोॾनि में वञी किरिया। हे जेको हाणे टमाटो आयो आहे न अमेरिका जो नओं सदर, इन वटि वञी करे वेठा चयो हाणे तूं नओं आयो आहे पाकिस्तानी हुकुमराननि खे चओ त असांजे ख़िलाफ़ जेके इहे तरमीम आहे काफ़िर करार ॾियण वारी इहा ख़तम करा। अॻियों कारो त हणी ज़ोर वियो हलियो, ख़तम कोन थी। उलमा ज़िंदा, चओ अल्हम्दुलिल्लाह, ऐं ज़िंदा आहिनि। ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं हिकिड़ो बि आलिम मौजूदु आहे ख़त्मे नबूवत ते को हर्फ़ अचणु न ॾींदा। अमेरिका असांजे हुकुमराननि खे चयो त ॿेली कुझु कयो, नवाज़ शरीफ़ खे चयो त मियां तूं कुझु कर। वीचारे जे मथे ते वार ई कोन्हनि, अकुल मथां वियो अथसि हली। हुन फ़ैसिलो कयो त मां कादियानियुनि जे ख़िलाफ़, तवजो हेॾे रखजो, मां कादियानियुनि जे ख़िलाफ़ जेको कानून आहे उन कानून खे ख़तम कयां। त उन जी संगत चयो मियां साहब ईअं न कर, इहो सुठो न आहे। पोइ उन जी संगत में जेके कादियानियुनि जा एजेंट हुया उन्हनि चयो त थोरो क़ौम जी ट्राई वठी ॾिसो, तजुर्बो करे ॾिसो छा थो थिए। हुननि बिल पास कयो असेंबली में। बिल हुन गंजे खे पंहिंजी जान बचाइण जो पेश करणो। उन में हाणे सभिनी सियासतदाननि जी तवजो ओॾे हुई।
ठगी करे हेठों 2-3 अखर फेरे छॾियो। अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जी ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त करण वारो आहे। पोल खुली पियो। अबा छाजा आलिम, छाजा मौलवी, छाजा लीडर, छाजा कायद वठ वठां थी वई। हर मुसलमान ख़त्म नबूवत वठ वठां थी वई। ॿिए ॾींहुं ख़ुदि हुकूमत पसपा थी वई। हिकिड़ो जुलूस कोन निकितो, हिकिड़ो जलसो कोन थियो, हिकिड़े मौलवी साहब किथे तकरीर कोन कई। एतिरो सोशल मीडिया ते तूफ़ान उथियो जो हुकूमत खे पसपा थियणो पइजी वियो। मां चवंदो आहियां इहो हिन दौर जो नबी साईं जी ख़त्म नबूवत जो ज़िंदा मौजज़ो आहे। बिना तहरीक हलाए। सिर्फ़ इहो न, पोइ त अचो साईं सभु अची विया। मौलाना फज़लुर रहमान साहब अची वियो, ॿिया अची विया, टियां अची विया। जेकी हुननि हराम ज़ादकाई कई ही उहा त रही पोइ ते। जेके मुशर्रफ वारा मुहकारा थियल हुया उहे बि सुधरी विया। चओ अल्हम्दुलिल्लाह। हाणे तव्हां चवंदव साईं मौलवी साहब आख़िर कादियानी तव्हांजो खयो छा आहे? छो कादियानी 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 कादियानी? ईसाई भी आहिनि, हिंदू भी आहिनि, यहूदी भी आहिनि, सिख भी आहिनि, ॿिया भी दुनिया में रहनि था। तव्हां रुगो कादियानी 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 कयूं वेठा आहियो। कादियानिन जो ऐं असांजो जेको झगड़ो आहे उहो इक़्तिदार जो न आहे, ज़मीन जो न आहे, जायदाद ऐं मिल्कियत जो न आहे। कादियानिन सां असांजो जेको झगड़ो आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत ऐं नामूस ऐं ख़त्म नबूवत जी बुनियाद ते आहे। तव्हां असांजो ईमान आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आख़िरी नबी आहे। गरजी ॻाल्हायो अल्लाह जो, पोयां नथा ॻाल्हायो कावड़ियल वेठा हो। गरजी ॻाल्हायो अल्लाह जो। मोहम्मद अरबी अल्लाह जो आख़िरी नबी आहे। कादियानी चवनि था त नाहे, मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी अल्लाह जो नबी आहे। हाणे सचो केर कादियानी खे मञियो त सचा आहिनि? ॻाल्हायो। न मञींदासीं कंहिं बि सूरत में। ऐं न कादियानी खे इंशाअल्लाह पाकिस्तान में कामयाब थियण ॾींदासीं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ऐं मोहतरम बुजुर्गो, ही रबीउल अव्वल जो महीनो आहे। रबीउल अव्वल जो महीनो तव्हां असां खां हिकिड़ो तकाज़ो करे थो, तव्हां असां खां हिकिड़ी घुर करे थो। कंहिंजे लाइ? उन पैगंबर जे लाइ, उन अज़ीम हस्ती जे लाइ, उन मुहसिन इंसानियत जे लाइ, उन शाफी महशर जे लाइ, उन साक़ी कौसर जे लाइ, उन शफीउल मुज़नबीन जे लाइ, उन इमामुल अंबिया जे लाइ, उन इमामुर रुसुल जे लाइ, उन खातमुल अंबिया जे लाइ, जंहिंजा हथ जॾहिं बि उथिया उम्मत जे लाइ उथिया, जंहिंजे अखियुनि मां जॾहिं बि ॻोढ़ा निकिता उम्मत जे लाइ निकिता, जॾहिं बि सजदनि में घुरियो उम्मत जे लाइ घुरियो। 23 साल नबूवत जो ज़मानो हिन उम्मत जे लाइ तकलीफ़नि ऐं दर्दनि में गुज़ारण खां पोइ वींदे वींदे मोकिलाईंदे भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त को हिन उम्मत जी सलामती घुरी थो। ही रबीउल अव्वल जो महीनो तोखो ऐं मूंखो सवाल करे थो, मुसलमान तू कलमो मोहम्मद अरबी जो पढ़ियो आहे, तू इश्क़ रिसालत जा दावा करे थो, पर तुझो इश्क़ रिसालत अमली सूरत में किथे आहे? तुझो इश्क़ नबूवत अमली सूरत में किथे आहे? मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत ऐं नामूस जो दुनिया में काफ़र तमाशो बनाए रहिया आहिनि। कॾहिं सोशल मीडिया ते खाका बनाया वञनि था, कॾहिं कार्टून बनाया वञनि था, कॾहिं इंतहाई बेहूदा बकवास शाये कई वञे थी। मुंहिंजा मुसलमान भाइरो, तव्हां असांजी ज़िम्मेदारी आहे जे ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस में शरीक थिया आहियो। मां इहो हर जाइ ते चवंदो आहियां, हिकु त असां मुसलमाननि खे कादियानी विढ़ाए बि घणियो छॾियो आहे। इहो ब्रेलवी थी, पक्को मुशरिक थी, हिन खां परे थी, हिन जे पुठियो निमाज़ कोन थींदे। इहो वहाबी थी, हिन जे पुठियो गुस्ताख थी, हे गैर मुक़ल्लिद थी, अड़े हे त कारो काफ़र शियो थी। अड़े सभई जे पाकिस्तान में काफ़र आहिनि त मुसलमान आहे केर बाक़ी हिते? सोचण जी ॻाल्हि आहे या न आहे? यहूदी, ईसाई, हिंदू, कम्युनिस्ट, सेकुलर मजहबन जा
अलग अलग मजहब जा पुजारी उहे इस्लाम के नबी जी अजमत के नबी जी खत्म नबूवत के मिटाइण जे लाइ मुत्तहिद थी चुका आहिनि। मूंखे हैरानगी थींदी आहे हिक नबी जे कलमे पढ़ण वारा, हिक काबे जे मुंह करे नमाज पढ़ण वारा, हिक कुरान जी तिलावत करण वारा टुकड़न में विरहायल आहिनि। उहे इस्लाम जे दिफ़ा जे लाइ खत्म नबूवत जे तहफ़ुज़ जे लाइ हिकु छो नथा थी सघनि? थियणु घुर्जे या न थियणु घुर्जे या विढ़णु घुर्जे? हिक ॿिए जूं ॾाढ़ियूं पटियूं, तूं काफ़र मैं काफ़र, काफ़र को हेठि त असां वटि ॻाल्हि ई कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ऐं मोहतरम बुज़ुर्गो, पंहिंजी सफ़ुनि में इतिहाद पैदा कयो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कयो। हिन वक्त पूरी दुनिया में उम्मत जेकी ज़िल्लत ऐं रुसवाई जो सामनो करे रही आहे, मुंहिंजी राय आहे, मुंहिंजो तजज़ियो आहे, इख़्तिलाफ़ भी रखी सघो था, पर मां चवां थो त हिन वक्त पूरी दुनिया में उम्मत मुस्लिमा जेको ज़िल्लत ऐं रुसवाई जो मुंहुं ॾिसी रही आहे, उन जो वाहिद सबब इहो आहे त हिन उम्मत जो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ कमज़ोर थी वियो आहे। नबी पाक खुद फरमायो, ला युमिनु अहदुकुम, तमामो को भी मोमिन नथो थी सघे। ला युमिनु अहदुकुम, तव्हां, जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां, त साम्हूं केरु हुया? उहे तव्हां गॾिजी ॻाल्हायो, केरु हुया? सहाबा। सहाबा में अबू बकर, सहाबा में उमर, सहाबा में उस्मान, सहाबा में अली, सहाबा में तलहा, सहाबा में जुबैर, सहाबा में अमीर मुआविया रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। ये सहाबा नमाजी, ये सहाबा मुजाहिद, ये सहाबा गाजी, ये सहाबा कारी, ये सहाबा आलिम, ये सहाबा हाफिज। उन्हनि आलिमन खे, उन्हनि कारिन खे, उन्हनि हाफिज़न खे मुंहिंजो सुहिणो मदीने वारो चए थो, ला युमिनु अहदुकुम, तमामो को मोमिन नथो थी सघे। केसिताईं सुहिणा? हत्ता अकून अहब्ब इलैहि, जेसिताईं मां प्यारो न थी वञा तव्हांखे, जेसिताईं मां तव्हांखे प्यारो न थी वञा। सुहिणा केतिरो प्यारो? फरमायो मियूं वालिदिही, अबे अमड़ खां वधीक, व वलदिही, औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, दुनिया जे हर इंसान खां वधीक। जेसिताईं मूंसां प्यार न कंदो तेसिताईं तव्हां मोमिन न आहियो। मूंखे हैरत आहे, असांखे पंहिंजनि फिरकनि सां प्यार आहे, असांखे पंहिंजनि फिरकनि सां प्यार आहे, पंहिंजे मसलकनि सां प्यार आहे, पंहिंजे लीडरनि सां प्यार आहे। सभ खां प्यार ग़ालिब असां ते हुजे मोहम्मद अरबी जो। हुजणु घुर्जे या न हुजणु घुर्जे? प्यार नारे जो न हूंदो आहे, प्यार जुलूस सां न ईंदो आहे, प्यार जलसे सां न ईंदो आहे। नारन हणण में त असांजो मटी कोन्हे। साहबा न जे असांजा नारा ॿुधनि त सच चवंदा, यार ईमान वारा त इहे आहिनि, पर जे असांजा अमल ॾिसनि न त ॾिसी बेहोश थी वेंदा। अहिड़ा निभागा आहिनि। नारो छा आहे? ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है। हंज भेणा, ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है, जो हो न इश्क मुस्तफ़ा तो ज़िंदगी फज़ूल है। हे असांजा नारा अथव। नारन सां इश्क न थींदो आहे। इश्क पुछणो थी, पुछ बीबी सुमैया खो, जंहिंजे जिस्म जा टोटा कया विया, पर दामने मुस्तफ़ा खो अलग न थी। इश्क पुछणो थी, पुछ हज़रत हमज़ा खो, जंहिंजे कलेजे जा हार ठाहे हिंदा पाता, पर दामने मुस्तफ़ा को जुदा न थियो। इश्क पुछणो थी बिलाल खो, पुछ जेको टांडन ते सुम्ही रहियो, पर दामने मुस्तफ़ा को जुदा न थियो। इश्क पुछणो थी ख़ुबाब खो, पुछ जेको सूली चढ़ी वियो, पर दामने मुस्तफ़ा को जुदा न थियो। इश्क पुछणो थी अबू बकर को, पुछ गारे सौर ते कुलहन ताईं खणी, कुलहन ते खणी मथे 3 मेल जो पंधु करे साईं खे पहुचाए थो। चए थो साईं ते तरसो, मां गार में अंदर वञा थो, गार जी सफ़ाई कयां थो, पोइ उन गार में अव्हां खे सॾु कयां थो। अंदर वञे थो, सचो आशिक़ आहे न, अंदर वञे थो, गार जी सफ़ाई करे थो, कपिड़ा फाड़े गार जे सुराखनि में विझे थो, पोइ अची अर्ज़ु थो करे साईं हाणे अंदर अचो। इहो बि त थी सघे थो चवे साईं अव्हां बि सुम्ही पओ, मां बि सुम्ही थो पवां, ॿई थकिजी पिया आहियूं। अकुल चवे थो अबू बकर वधीक थकिजी पियो आहे। छो त अबू बकर जे कुल्हनि ते नबी सवार आहे,
कुलनि ते नबी सवार आहे, जंहिं कुलनि ते कयो थो थकिजी पियो, जेको कुलनि ते वेठो आहे उहो न थकियो आहे, पर इश्क चवे थो न थकियो मां न आहियां, थकियो मुंहिंजो महबूब आहे। अर्ज़ु कई साईं अचो मां वेहां थो गोॾी रखी करे, अवां पंहिंजो मथो मुबारक मुंहिंजे हंज में रखो, मां अवां जो चौकीदार बि आहियां, मां अवां जो विहाणो बि आहियां। हिकिड़े सुराख ते कुड़ी ॾेई वेठा आहिनि, उन सुराख में नांगो आहे, आयो डंग थो हणे, पर अबू बकर पेर परे नथो करे। छो नथो करे? इन जे करे नथो करे जो पेर परे कंदुसि, सोरींदुसि, चोरींदुसि त नबी साईं जे आराम में खलल ईंदो। मुंहिंजो महबूब थकल आहे, मता निंड न फिटी पवेसि। अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी रुख अनवर ते किरिया। फरमायो छा थियो? साईं नांग ॾंगियो आहे। फरमायो छॾे ॾेसि। इश्क जी दास्तानूं पुछणी थी अबू बकर को पुछो, इश्क पुछणो थी उमर को पुछ, जेको मुनाफ़िक यहूदी फैसले ला वया। चए साईं फैसलो मुंहिंजे हक़ में कयो आहे तव्हांजे नबीअ, ही तव्हांजो मुसलमान तव्हां वटि खणी आयो। फरमाया मक़ामक तरस, तलवार खणी आयो, मुनाफ़िक जो सर कटे करे चए त उमर जो इश्क इहो आहे जेको मोहम्मद जे फैसले ते फैसलो घुरंदो, उन जो गर्दन जुदा। इश्क पूछणो थी उस्मान जो, होॾे सुलह हुदैबिया जे मौक़े ते पैगंबर जो कासिद बणजी मके वियो आहे। छन सालनि खां पोइ मके वियो आहे। काफ़रनि सरदारनि चयो उस्मान तवाफ़ कर। छा करे? काबे जो तवाफ़ कर, तू हितों जो सरदार रहियो आहे। उस्मान जो इश्क अकुल चए थो यार वारो कर, तवाफ़ करे वठां, तवाफ़ करे वठां, पर इश्क छा थो चएसि? चए थो सवाल ई पैदा नथो थिए, मुंहिंजो आका मदीने वारो हुदैबिया में रोकियल हुजे ऐं उस्मान हिते तवाफ़ करे। नबीअ खां सवा मूंखे तवाफ़ बि क़बूल न आहे काबे जो। इहो इश्क थी। नारा हणण छॾ, इश्क करण सिख, कुर्बानी ॾियण सिख, नबीअ जे लाइ सोचण सिख, नबीअ जे लाइ अखियुनि मां ॻोढ़ा बहाइण सिख। सॼी ज़िंदगी उन तुंहिंजे लाइ रोई गुज़ारियो। जिथे बि सवाल कयईं अल्लाह मुंहिंजी उम्मत हज़रत आयशा खे हिकिड़ा ॿ जुमला दुआ जा ॾिनई। हज़रत आयशा खिली खिली ख़ुशी में लोटपोट थी वई। हज़रत आयशा खे फरमाया आयशा एॾी ख़ुशी छो थी थिए? चई साईं अमां मूंखे दुआ जा जुमला ई अहिड़ा ॾिना आहिनि। नबी साईं फरमाया आयशा तूं इन हिकु दफ़ो चवण ते एॾी ख़ुशि थी आहीं, इहे 5 दफ़ा मां पंहिंजी उम्मत खे इहे दुआ ॾींदो आहियां। उन पंहिंजे अबू बकर ला, उमर ला, उस्मान ला, अली ला, हसनैन करीमैन ला, लख़्त जिगर फातिमा जे ला एॾियूं दुआयूं न कयूं हिन जहिड़ियूं तव्हांजे मुंहिंजे लाइ कयूं। आख़िरी ॻाल्हि करे ख़तमु कयां थो, मुंहिंजा बुज़ुर्ग वेठा आहिनि। अल्लाह ताला मेराज ते घुरायांसि। किथे घुरायांसि? मूसा अलैहिस्सलाम चएसि थो अल्लाह रब अरिनी, तुंहिंजो दीदार कयां। फरमाए लन तरानी, तूं न ॾिसी सघंदे। जॾहिं इसरार कयईं चए चङो हिन पहाड़ ते नज़र कर, हिन ते मां पंहिंजे नूर जी तजली थो विझां, जे तूं ॾिसी वञे त ठीकु आहे। जॾहिं तजली पई पहाड़ त वियो गुम, रेज़ा रेज़ा, मूसा अलैहिस्सलाम बेहोश। हेॾे चए थो अरिनी, फरमाए थो लन तरानी, होॾे को तकाज़ो कोन्हे, हुकुम थिए थो जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब खे वठी आ, मुंहिंजे महबूब खे वठी आ। वरी हेॾे अचे थो चएसि थो फखला नालायक, होॾे जुतनि इहो ई पढ़ंदा हो न नमाज़ में, अस्सलामु अलई ना। मां टंडे आदम को हलां, पीर अब्दुल गफ़ार खे चवां त मां अचां थो, मतलब त मां हिकु अचां थो। पर जे मां चवांसि दादा असां अचूं ई था त पीर अब्दुल गफ़ार रुॼी वेंदो, वञ भेणा मुलो अचे थो, अलाए घणा माण्हू वठी ईंदो, त मानी घणी करणी पवंदी। इहो मां ऐं असां में फ़र्क़ु आहे। नबी साईं खे फरमायो त तोते सलाम, नबी साईं चविया ठीकु आहे साईं मूं ते सलाम। ईअं न फरमायो, फरमाया अस्सलामु अलैना। रब साईं मां अकेलो न आहियां, मूंसां मुंहिंजी गुनहगार उम्मत बि आहे, उन ते बि सलामती हुजे। तव्हां चवंदव साईं मौली साहब इहो गुनहगार जो लफ़्ज़ किथां कढी हुई? हिते त गुनहगार जो लफ़्ज़ आहे कोन। थी सघे थो इन में नेक बि हुजनि, नेक अलैना में शामिल कोन्हनि, अलैना में नेक शामिल न आहिनि।
इन जे करे जो नेकन जे लाइ अॻिते ज़िक्र अचे थो व अला इबादिल्लाहि सालिहीन ऐं अल्लाह जे नेक बंदन ते बि सलामती। अड़े गुनाहगारो तव्हांखे मुस्तफ़ा अर्शन ते बि पंहिंजे पाण सां गॾु अल्लाह जे सलामतिन में रखियो आहे। उन जो को हक़ असां ते आहे या न आहे? उन जे लाइ कुर्बानी ॾियणु घुर्जे या न ॾियणु घुर्जे? उन जे लाइ असांखे पंहिंजो जान माल इज़त आबरू जी कुर्बानी ॾियण जो जज़्बो हुजणु घुर्जे या न हुजणु घुर्जे? असां हुक्मराननि खे वाज़े करे ॿुधाइणु चाहियूं था, विसारे छॾियो त पाकिस्तान जी असेंबलीअ मां या पाकिस्तान जी अदलिया मां या कंहिं ॿिए चोर दरवाज़े मां ख़त्मे नबूवत जे आइन ते डाको विधो वेंदो, इहो कॾहिं न थींदो। सही आहे या ग़लति आहे? इहो कॾहिं थियणु न ॾींदासीं। अगर हुक्मराननि का ग़लती कई, नामूस रिसालत जे दुश्मनन ख़त्मे नबूवत जे गद्दारन जी चापलूसी करण जी कोशिश कई त पोइ इंशाअल्लाहुल अज़ीज़ ही मुसलमान पंहिंजन सिरन सां कफन ॿधी करे मैदान में निकिरंदा या न निकिरंदा? कंहिं कंहिं जो इरादो आहे उथी बीही करे यादि कयो, हथन वारो ज़मानो वयो, जेके सच्चा आशिक उथी बीही करे ऐलान कयो त अगर हुकूमत पंहिंजी बदबख्ती ऐं तबाही खे दावत ॾींदे ख़त्मे नबूवत जे मसइले सां छेड़खानी करण जी कोशिश कई त हुकूमत कन खोले ॿुधी छॾे, तवाजू गोलियूं ख़त्म थी वेंदियूं, मोहम्मद जे ग़ुलामन जा सीना ख़त्म न थींदा। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है, अगर हो इसमें खामी तो फिर सब कुछ नामुकम्मल है। हज अच्छा, ज़कात अच्छी, रोजा अच्छा, नमाज अच्छी, लेकिन मैं बावजूद इसके मुसलमान हो नहीं सकता। न जब तक कट मरूं मैं ख्वाजा ए बतहा की इज्जत पर, खुदा शाहिद है कामिल मेरा ईमान हो नहीं सकता। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में तोक डाल लो मोहम्मद की गुलामी का। वाखिर दावाना।